सिंधी टोपी वारा सरकार सिंधी तुझो खैर हुजे सिंधी टोपी वारा सरकार सोना तुझो खैर हुजे मोड़ वारा रखवारा घोट प्यारा सॼी सिंध ॾींहुं जामसा में भी सिंध टीवी नेटवर्क पारां ऐलानियल मज़लूम न्याणियुनि सां साथ जे वचन सिरे हेठि जामसा में भी सकाफ़ती ॾियारो ईद जीअं मल्हायो पियो वञे। त मासूम ॿारनि पारां अच्छा कपिड़ा टोपियूं अजरक पटका ऐं कुहाड़ियूं हथनि में खणी ख़ुशीअ मज़ा झूरियूं हणंदा रहिया। हुन मौक़े ते अचो त हिन रैली में शरीक माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हुनजो अॼु सकाफ़त जो ॾींहुं सिंधी माण्हू पंहिंजी ईद करे मल्हाईंदा आहिनि ख़ुशियुनि सां। पूरे सिंध में सिंध टीवीअ हिकु दफ़ो हर साल वांगुरु सिंध खे गॾु कयो आहे ऐं सिंध टीवी हर दौर में पंहिंजो पाण मल्हायो आहे। उहो सिंध में नियाणियुनि सां ज़ुल्म थिए पियो उन जे लाइ बि असां जेके सिंधी सभिनि सां असां मुतहिद आहियूं ऐं रहंदासीं। सकाफ़ती डे मल्हायो पियो वञे। असां हिन में सभ खां पहिरीं घुर था कयूं त सिंध जी जेके मज़लूम नियाणियूं आहिनि उन्हनि सां इंसाफ़ कयो वञे। सिंध में ला कानूनियत जो राज आहे जंहिं ते सिंध टीवी हमेशह अॻु भरी रही आहे। सिंध टीवी जस लहे टोपी जूं सभिनी सिंध खे लख लख वाधायूं हुजनि। गैर मुल्की अफ़गानी न्याणियुनि जा हक़ ऐं जेका ज़मीन ॾिनी थी वञे इन खे रोकियो वञे। सिंध सलामत साथ सलामत। कैमरामैन रिहानी रिज़वान सां गॾु जबली सुमरो सिंध टीवी न्यूज़ जामसा।